अर्ज़ु आहे मुंहिंजो नंढो मासूम पुटु आहे माज़ूर आहे पेरनि खां मुंहिंजी ख़ुदा मदद कई वञे इन जे लाइ त जीअं हीअ पढ़ाई करे ऐं अॻिते वधी सघे छो त हीअ पढ़ाई जो दौरु आहे जाइल जो दौरु आहे ई कोन थी सघे जेतिरी थी सघे मुंहिंजी मदद कयो त थी कर हीअ पढ़ी लिखी ऐं कुझु पंहिंजे पेरनि ते नथो बीह सघे ख़ैरु आहे पोइ बि अॻिते वधी त सघंदो। शेवन असां साम्हूं रेडी हलाईंदो आहे। ये क़ौम सिंध जी असुल वारस क़ौम आहे। ये धरतीअ जी मालिक क़ौम आहे। हे मिटीअ खे सोन करण वारा माण्हू आहिनि वॾा महिनती आहिनि। हिननि जो सरहदी वारनि खे गुज़ारिश आहे त हिननि जी जेका मदद कई वञे त जीअं हे पढ़ी सघनि अॻिते अचनि। हिननि जो जेको आहे स्कूल पढ़ंदो आहे अदा छोकिरो नंढड़ो माज़ूर आहे वीचारो सफ़ा हली नथो सघे उज़वण कमज़ोर थी वियो आहे मेंगवाड़ा वीचारो हिन जो पीउ जेको आहे रांदिका बांदिका कपाए मिड़े गुज़र सफ़र कंदो आहे हिन को अहिड़ो व्हील चेयर को अहिड़ो वग़ैरह का स्कूल जी सहूलियत ॾियो जीअं हिनखे अचण वञण में का तकलीफ़ न थिए। हली हली तव्हांखे दुआ कंदो जेतिरो थी सघे हिन जी हेल्प कयो। व्हील चेयर मिले त पढ़ी सघे हिन सां अहिड़ी मदद कयो जीअं अॻिते वधी पए ऐं पढ़ी पए। माज़ूर आहे पढ़ी मां पढ़ंदो आहियां ऐं जीअं त हे छोकिरो मुंहिंजी हम उमिरि आहे असां पंहिंजे मुस्तक़बिल सवारियूं था पिया हिन जी बि मदद कई वञे इहो बि पंहिंजो मुस्तक़बिल सवारे।